मीरपुर माथिलो में 3 ॾींहं अॻु क़त्ल थियल नादिया नाइच जो केस संदसि जे मासात माजिद अली नाइच जी फरियाद ते जवाबदार शुएब नाइच, तारिक नाइच, मिसमात ज़रीना नाइच, मिसमात शाइस्ता नाइच ते मीरपुर माथिलो थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर माथिलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेलो में 3 ॾींहं अॻु क़त्ल थियल नादिया नाइच जो केस ॾेराणी ससु ऐं ॾेरनि मथां दाख़िल कयो वियो आहे। मसात माजिद अली नाइच जी फरियाद ते जवाबदार शोएब नाइच, तारिक नाइच, मसमात ज़रीना नाइच, मसमात शाइस्ता नाइच वारनि ते मीरपुर माथेलो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। जी